नाज़रीन, कराची में नव मुहर्रम हराम जो मरकज़ी मातमी जुलूस कुछ ही देर में नेशनल पार्क खां बरामद थी रहियो आहे। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो, हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह ते नहर थींदो। एमेजिना रोड सी ब्रीज प्लाज़ा खां टावर ताईं कंटेनर रखी सील कयो वियो आहे। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ जो रिपोर्टर नजीब नाज। जी नजीब जी, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी दीन इस्लाम लाइ ॾिनल क़ुर्बानियुनि जी यादि में अॼु नाई मुहर्रम जो जेको आहे नाई मुहर्रम सॼे मुल्क में उन हवाले सां जुलूस कढिया पिया वञनि। कराची में बि जेको आहे इन हवाले सां मरकज़ी मातमी जुलूस जेको आहे हिते नेशनल पार्क वटां कुझु ई देरि में जेको आहे बरामद थियण वारो आहे ऐं हिते वॾो तादाद आहे जेके मोमिनीन आहिनि उहे गॾु थियनि पिया, जंहिंमें औरतूं ॿार ऐं जेके वॾी उमिरि वारा माण्हू आहिनि उहे बि शामिलु आहिनि। हिते सिक्योरिटी जे हवाले सां तमामु घणा सख़्तु जेको आहिनि उपाउ वरिता विया आहिनि मुख़्तलिफ़ सिक्योरिटी इदारनि पारां। हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। यहाँ पर अज़ादारी इमाम हुसैन बर्पा करने के लिए आई और इमाम हुसैन का मकसद अमन, मोहब्बत और सलामती है। और ये इमाम हुसैन का जो मैसेज है वो इंसानियत के लिए, किसी मज़हब के लिए नहीं है। तो यहाँ पे हिंदू, मुसलमान, ईसाई सब यहाँ पे आते हैं और इमाम हुसैन की याद मनाते हैं। आज 9 मुहर्रम है। हम इस वबा के बावजूद जो है हम अपने सारे SOPs को फॉलो करते हुए और कहते हैं इमाम से अकीदत का इजहार करते हुए अपने बच्चों को यहाँ लेके आए हैं ज़िम्मेदारी के साथ, मास्क पहन के, ताकि हम अब इस आज़ादारी को जारी रखें और उसमें कोई भी रुकावट ना आए। 9 मुहर्रम के जुलूस के लिए हम लोग तमाम तर SOPs को फॉलो करते हुए अपने साथ मास्क और सैनिटाइज़र को रख के हम लोग जुलूस में आए हैं ताकि इमाम की आज़ादारी और वबा से महफूज हम लोग रह के। मुहर्रमुल हराम के हवाले से मकसद इमाम हुसैन आज़ादारी इमाम हुसैन जारी और सारी आहे। इन हवाले से असां हिते शरीक थिया आहियूं त जीअं इमाम हुसैन जी आज़ादारीअ में शामिल थियूं। इमाम हुसैन जी जेका ही अज़ीम क़ुर्बानी आहे इहा असांखे जज़्बो, ईसार ऐं क़ुर्बानी अज़ीम मिसाल ॾेई रही आहे। ऐं हिन वक़्तु सभ खां वधीक जेको हिन क़ौम खे ज़रूरत आहे इहो इतिहाद जी ज़रूरत आहे। इतिहाद तॾहिं मुमकिन आहे जो असां तौहीद जे हिन शाम में गॾिजी थियूं। लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन। जी, हिते मौजूदु माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी उन जो चवणु आहे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी क़ुर्बानी मां इहो ई सबक़ु मिले थो त इंसान ज़ात जी ख़िदमत जेको आहे उहा अवलीन हुजणु घुरिजे ऐं हू हर साल जीअं हिते ईंदा आहिनि ऐं हाणे बि जेको आहे नाई मुहर्रम ते हू हिते गॾु थी जुलूस में शामिलु थींदा।